नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था नुक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। गिलगित बल्तिस्तान के कानून साज़ असेंबली के चूंडुनि जा गैर हतमी और गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी की वॾी विकेट किरी पई। पीपी अगवान अॻूणे वॾे वज़ीर मेहदी शाह के शिकस्त। जीपीएस 7 स्कर्दू 1 जे 28 मुकम्मल पोलिंग स्टेशन से गैर सरकारी नतीजा अची विया। पीटीआई उम्मीदवार राजा मोहम्मद ज़करिया 5290 वोट खणी कामयाब। पीपी उम्मीदवार मेहदी शाह 4114 वोट खणी सघियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई। नाणे वारी वज़ारत पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब पेट्रोल की क़ीमत में ₹1.71 फ़ी लीटर घटिताई खां पोइ नओं अघु ₹100.69 फ़ी लीटर थी वियो। ISP डीज़ल की क़ीमत में ₹1.79 फ़ी लीटर लात खां पोइ नई क़ीमत ₹101.43 मुक़रर। गासलेट की क़ीमत ₹65.29 फ़ी लीटर ऐं लाई डीज़ल की क़ीमत ₹62.86 फ़ी लीटर बरक़रार रहंदी। सिंध बेटन ऐं ॿियनि वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी के सॾ ते रिजेंट प्लाज़ा खां सिंध गवर्नर हाउस ताईं रैली कढी वई। रैली जलसे में तब्दील। SUP जस्कम STP अवामी तहरीक ऐं ॿियनि जमायतुनि जी शिरकत। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुन मुहाणा तोड़े हर तबक़े सां वास्तो रखंदड़ माण्हू वॾे अंग में शरीक थिया। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, रसूल बख्श खासकली, राशिद मोहम्मद सूमरो ऐं रियाज़ चांडे जो चवणु आहे त सिंध जे अवाम सिंध दुश्मन फ़ैसिलनि खे रद्द करे छॾियो आहे। असां वफ़ाक़ खे चेताव ॾियणु चाहियूं था त सिंध खे निधणको न सम्झियो वञे। सिंध सुजाग थी चुकी आहे। सदारती ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। ॿी सूरत में सिंध ऐं बलूचिस्तान जो अवाम इस्लामाबाद जो रुख़ कंदो। वफ़ाक़ सिंध सां मटेरियली माउ वारो सलूक बंदि करे। कराची सिंध जी दिलि आहे। सिंध ॾांहुं मेरी अखि ॾिसंदड़नि ख़िलाफ़ सिंध जो बचो सख़्त मुज़ाहिमत करण लाइ तयारु आहे। टंडोल हज़ार के टंडे सूमरे वाले इलाइक़े में कुत्ते जो ॾाढियल नींगर तड़पी फौत थी वियो। टंडोल हज़ार अस्पताल में वैक्सीन न हुजण ते नींगर के हैदराबाद रेफर किया वियो। हैदराबाद में भी बर वक्त इलाज न थियण ते कराची नियंदे नींगर रस्ते में दम ॾिनो। कमिश्नर हैदराबाद कुत्ते के ॾाढियल नींगर के फौत थियण वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। DG हेल्थ ऐं ADC 1 टंडोल हज़ार खां रिपोर्ट तलब। गोठ की आदलपुर ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतनि 2 औरतुनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। कुता मार मुहिम में नाकामीअ ते TMO समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। ऐं टंडे बागे जे शीदी पाड़ी में 2 ॿारड़ा टांकीअ में किरी ॿुॾी फौत थी विया। फौतुनि में कल्पना ऐं अमित शामिल। दादू वेझो ॻोठ साहब रुस्तमानी में घर जी भित किरण सबबि नींगर शरीफ रुस्तमानी दबजी फौत थी वियो। गंबट वेझो ॻोठ लाल भट्टीअ में 4 वरियनि जो नींगर मुबीन भट्टी फैज़ बहरवाह में ॿुॾी फौत थी वियो।